एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब खिलाफ नेब रेफरेंस जी बुधनी दौरान चेन शाहिदन जा बयान कलमबंद किया वेंदा। गुड़म वज़ीर आज़म मियां नवाज शरीफ, मरियम नवाज आइस कैप्टन रिटायर्ड सफदर अदालत पहुतन। शरीफ कुटुंब पारा हाज़िरी खां छूट वाली दरख्वास्त जमा करायल। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस की सरबराही में 5 रुकनी बेंच जी पुलिस ऑफिसर से तरक्न वाले केस की बुधनी। ख्वाजा साहब मां के नेब केस के ट्रायल से ध्यान ॾियणु घुर्जे। चीफ जस्टिस जो नवाज शरीफ के वकील ख्वाजा हारिस के जुमलो। चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क ॾींदे चयो आहे त पंजाब में अहिड़नि ऑफिसर्स खे बि तरक्कियूं ॾिनियूं वयूं जिन अदालतुनि खां मथां क़त्ल कया। अदालतुनि ज़रिए आउट ऑफ टर्न प्रमोशन वापसि वठी कम कंदड़नि खे तमगा ऐं पैसा ॾींदासीं। इस्लामाबाद की दहशतगर्दी के अंत वाली अदालत में SSP इस्मतुल्लाह जुनेजो ते हमले वाले केस की बुधनी। तहरीक इंसाफ सरबराह इमरान खान पेश बरियत ऐं हाज़िरी खां छूट जूं दरख्वास्तूं दाख़िल। इमरान खान चयो आहे त पर्दे जुर्म लागू करण खां अॻु संदसि बरियत जी दरख्वास्त ते फ़ैसिलो कयो वञे। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त मां आम शहरी आहियां ऐं नवाज़ शरीफ मुग़ल आज़म आहे, पर कानून सभिनी लाइ बराबरि आहे। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में सिंध असेंबली की इमारत की तामीर में के हवाले से करप्शन केस की बुधनी थी रही है। KMC KDA में कयल भर्तिन जो रिकॉर्ड अदालत पारा तलब किया वियो आहे। वरी वज़ीर की सदारत हेठ तालीम खाते बाबत आला सतही इजलास जारी। तालीम खाते जा अमलदार इजलास में शरीक। मुफ्त तालीम लाइ कैम्ब्रिज के मयार जा स्कूल शुरू किया वेंदा। मुख़्तलिफ़ शहरन में कायम थींदड़ स्कूल्स अप्रैल का शुरू किया वेंदा। करप्शन रेफरेंस से संजय साहब अदालत में अगोणे सिमावर वज़ीर शर्जील मेमन समेत ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू। जवाबदारनि ॾोहो मञण खां इनकार करे छॾियो। शर्जील मेमन चवणु आहे त चीफ जस्टिस के ॿिठे मयार जो ख़्यालु रखणु घुरिजे। कराची जे शहरनि लाइ पीपल्स पार्टी ही बहितरीन ऑप्शन आहे। सिंध हाई कोर्ट में एग्ज़िट चेयरमैन शोएब शेख की मनी लॉन्ड्रिंग केस में बरियत खिलाफ FIA की अपील से बुधनी। शोएब शेख पेश न थियण ते अदालत पारा कावड़ जो इज़हार। अदालत शोएब शेख के 1 फरवरी से मेडिकल सर्टिफिकेट समेत तलब करे वरतो। लिबिया में बेड़ी ऊंधी थियण वारे वाक़े में फौत थियल 11 पाकिस्तानियुनि जा मढ़ ॾे आंदा विया। गुजरात सियालकोट समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मढ़नि खे मिटीअ मां वाले करे वियो। लाहौर जी कोट लखपत जेल में दहशतगर्दी तोड़ अदालत जो जज ज़ैनब क़त्ल केस की बुधनी कंदो। जवाबदार इमरान जो बयान कलमबंद किया वेंदो, जंहिं बाद जवाबदार ख़िलाफ़ दलील ॿुधा वेंदा। अमेरिकी रियासत फ्लोरिडा में अगोणे शागिर्द के स्कूल में फायरिंग के नतीजे में मार्जी बेलन जो अंग 17 थी वियो। 14 ॼणा ज़ख़्मी। पुलिस हमलो कंदड़ शख्स के गिरफ़्तार करे वरतो। पुलिस मूजिब हमलो कंदड़ शख्स की सुञाणप निखिलस क्रूज़ तौर थी आहे, जेको स्कूल जो अगोणो शागिर्द आहे। दखण अफ्रीका के सदर जैकब जुमा इस्तीफ़ा ॾेई छॾी। परॾेही मीडिया की रिपोर्ट मूजिब उपरां जमात में ॾफेड़ खां पोइ जैकब जुमा के इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर कयो वियो। सांघड़वे जो भोलेनाथ जो मेलो जारी। सिंध जी कुंड कुर्च मां जोगी नांग खणी मंदिर पहुची विया। मर्दन औरतुनि ऐं ॿारनि नांग गिछे में विझी झुमरियूं हयूं। 3 ॾींहनि जे मेले दौरान नांगनि खे खीर बि पीआरियो पियो वञे। अॼु दुनिया में सिज गिरहण नज़र ईंदो। ॾखण अमरीका, अंटार्कटिका ऐं यूरोगवे में पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ राति जो 1:52 खां 3:42 ताईं सिज गिरहण जो मंज़र ॾिसी सघिबो। पाकिस्तान ऐं भारत में राति सबबि सिज गिरहण नज़र न ईंदो। मेरे बॉस हमेशा कहते थे कि सर्वेलेंस में लिसनिंग इज अ फाइन आर्ट। एक ईमानदार फौजी था,
ये टैंक्स, ये गन्स वाकई बहुत अच्छी क्वालिटी के हैं प्रताप। At 4 times bloody price? एक दिन लड़ते लड़ते बहुत दूर निकला है। मुझे शक है तुम्हारे यूनिट में से कोई बिक गया है। हमेशा पीछे मुड़ मुड़ के देखेगा कि कोई तेरा पीछा तो नहीं कर रहा, और तेरा सबसे बड़ा डर होगा मैं। बॉलीवुड स्टार मनोज वाजपेयी जी एक्शन फिल्म अयारी सुभाणे रिलीज थी। बॉक्स ऑफिस पंडितन पेरे डी 5 करोड़ बिज़नेस जी अवकथी करे थी। शायर मिर्ज़ा ख़ालिद जी अॼु 149 वर्सी मल्हाई पई वञे। मुनफरद अंदाज़े बयां खे अदब जी दुनिया में अहम मक़ाम ॾियारियो। चीनी नओं कमरी साल सुभाणे शुरू थी रहियो आहे। नए साल जी आजियां जी तैयारियूं उरूज ते पहुची वियूं। शहरनि पारां सकाफ़ती लिबास पाए रक़्स, इमारतूं रंगारंग रोशनियुनि सां झरकी पयूं।